बढ़िया प्रसाद मिलंदो। शिविर में हाणे उन्हारे जी मोकलियों दियूं हलनि। उन्हारो समझदा है? उन्हारो कंहिंखे चइबो आहे? अभी आपके जो छुट्टियां चल रही है गर्मी की, है ना, समर वेकेशन बोलते हैं क्या? समर वेकेशन उन्हारो सिंधी में चइबो। हाणे ॿार निकिरो गीत किथे ॿुधायो हुयो, पैसो न पियो बटन कंहिं ॻातो हुयो? सारियो वॼायो भाई। हाणे हिन गीत में हिकिड़ो अखर आयो हुयो खंभ। कंहिं ॾिनो हुयो खंभ? कौवे। खंभ थींदो छा? ॿुधायो पंख 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 पंख। ये जेके नवा अखर अचनि था न, जेके पाण घर में ॻाल्हायूं था, गीत में जेके नवा अखर अचनि था उन्हनि खे पुछो भई हिन जो मतिलबु छा आहे। त इन सां छा थींदो? जॾहिं कोई ॿियो ॻाल्हाईंदो, ॿी जॻह ते वेंदव, बीकानेर खां ॿाहिरि, जीअं हाणे सूरत मां आई आहे न नंढड़ी छोकिरी, कहिड़ो फर्स्ट क्लास ॻाल्हाए, ईअं तव्हां जॾहिं ॻाल्हाईंदव या तव्हां कोई पुछंदो त बीकानेर जो नालो वधंदो, रोशन थींदो। ठीकु आहे? हिन चयो रोशन। ॿी ॻाल्हि, पंहिंजा सिंधी अखर ऐं हिंदी अखर असां बि मिक्स करे ॻाल्हाईंदा आहियूं, आदत न आहे ॻाल्हाइण जी, पर ख़बर हुजणु खपे भई सिंधीअ में चवंदा छा आहिनि। 100 to 100 तक थी न सघंदो आहे, पर कोशिशि कजे 99 ताईं पहुचूं। हाणे जीअं सभिनी ॿुधायो मुंहिंजो नालो ऐं मुंहिंजे पीउ जो नालो, मुंहिंजी माता जो नालो, ऐं मां कक्षा जो सिंधीअ में छा चइबो? बराबरि आहे, चवंदा आहियूं, असां बि चवंदा आहियूं, पर असल में दर्जो। पहिरियों दर्जो, ॿियों दर्जो, 8हों दर्जो, 12हों दर्जो। रेल जो सफ़र 3 दर्जे में, हाणे त 3हों दर्जो आहे कान, पहिरियों ॿियों दर्जो थींदो आहे जनरल क्लास। त दर्जो क्लास खे चवंदा आहिनि दर्जो, क्लास खे हिंदीअ में चवंदा आहिनि कक्षा। जीअं अचे उहो ॻाल्हायो, कोई दिक़त न आहे, ग़लति न आहे, असां बि ॻाल्हाईंदा आहियूं। जेके हिंदी अखर ॿिया आहिनि या अंग्रेजी अखर मिक्स थी विया आहिनि, ऐं इहो सभु करण सां छा फ़ाइदो मिलंदो तव्हांखे? नॉलेज वधे, सिंधी ॿियो हाणे स्कूल में तव्हांजे सभु अलॻि अलॻि स्कूल में पढ़ंदा आहियो, 4 ॼणा हिकिड़े में, 4 ॼणा ॿिए में, कोई हिकिड़ो ॼणो अलॻि स्कूल में, यही आहे न। स्कूल में जॾहिं 15 अगस्त जो, 26 जनवरी जो या शनिवार जी सभा जो बाल सभा थींदी आहे न, ॿार छा छा उते पेश कंदा आहिनि? सही आहे, डांस कंदा आहिनि, स्पीच ॾींदा आहिनि, चुटकुला बि चवंदा आहिनि, ऐं उन्हीअ में लोकगीत बि चवंदा आहिनि। त राजस्थानी में केरु अची करे चवंदो आहे, तव्हां मूंखे चवंदो आहे राजस्थानी में, पंजाबी में, पर स्कूल में ॿिया छोकिरा चवंदा आहिनि न, तव्हां सिंधी में चवंदा आहियो? जेके पंजाबी में चवंदा आहिनि उन महिल केतिरी ताड़ियूं वॼंदियूं आहिनि, वॼाईंदा आहियो की न? तव्हां बि राजस्थानी में बि वॼाईंदा आहियो न, सुठो लॻंदो आहे न सभिनी खे, भई हा पंजाबी में ॻाएगा। अगरि तव्हां पंहिंजे स्कूल में इहे ई गीत थोरी तयारी करे, तव्हांजी दीदी आहे न गुंजन, सेखारे थी न तव्हांखे, तव्हां इन को सिखो ॿियो भई असां कीअं पेश करूं। त स्कूल में जॾहिं तव्हां 26 जनवरी जो, 15 अगस्त जो या एनुअल फंक्शन में, इन खे छा चइबो आहे सिंधीअ में? सालानो जलसो। यानी स्कूल का हैप्पी बर्थडे लास्ट जब मनाते हैं ना, उसको हैप्पी बर्थडे बोल सकते हैं उसका। उसमें जब यानी उन्हीअ में जॾहिं तव्हां ॻाईंदव, चाहे हिकु ॼणो चाहे ग्रुप में, 3 जा ग्रुप, 5 जो ग्रुप, 2 जो ग्रुप, ऐं एक्शन सां ॻाईंदव त उहो थी वेंदो डांस या एकदम सजीव। हाणे जीअं मां हीअं ही करे तव्हां सां ॻाल्हायां त भई तव्हांखे सिंधीअ जी ख़बर आहे न, छा थींदो आहे, तव्हांखे मज़ो न ईंदो न? उत्साह आहे छा? उत्साह हुजणु खपे पाण में, तव्हांखे ख़बर आहे सिखणु घुरिजे, है न? टीवी में भी ईंदो आहे न, कई प्रोग्राम न ॾिसबो आहे, पर कपिल शर्मा जो केरु ॾिसंदो आहे? सभु। कपिल शर्मा जो छो ॾिसबो आहे?
छो जो पंहिंजी ॻाल्हि उहा ई ॻाल्हि जेकी सभु कोई चवंदो आहे अगरि हू पंहिंजे हिसाब सां सही हेठि न पाड़ींदो आहे हीअं कंदो आहे कंदो आहे न घड़ी घड़ी फोटो खींचे ऐसा फोटो खींचा एपिसोड में घटि में घटि 4 दफ़ा हू कीअं कंदो आहे हीअं ठीक है सर ऐसा एक बार बोल हिकु एपिसोड में घटि में घटि केतिरा दफ़ा कंदो आहे 4 बार छा कंदो आहे हीअं चवण जो मतिलबु आहे स्कूल में जॾहिं फंक्शन में तव्हां इहो गीत पेश कंदव न पंहिंजो जेको बि तयारु कंदव त तव्हांखे इनाम ज़रूरु मिलंदो ऐसा क्या करना 26 जनवरी जो वॾो प्रोग्राम थींदो आहे टाउन हॉल में उन्हीअ में तव्हां पंहिंजे स्कूल जी टीचर खे चओ मैडम खे चओ भाई हमको तो देना ही है सिंधी में हम 3 जने 5 जने और एक ही गीत देंगे हम तो ताकि टाउन हॉल में जॾहिं प्रोग्राम थींदो न त कलेक्टर उथी करे तालियूं वॼाए करे तव्हांखे शाबाशी ॾींदो ऐं इनाम ॾींदो इहा मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो ऐं उन महिल मूंखे यादि कजो ठीकु आहे जंहिं महिल इनाम वठो हीअं यादि रखो न भई एतिरो इहे हुयो शक्ल सां नाम में त कुझु बि गाना बुधा है भाई ये नालो आहे मोहन खानवी नामन खानवी ऐं मुंहिंजा माता जो नालो आहे लक्ष्मी देवी मुंहिंजे पिता जो पीउ जो नालो आहे श्री रामचंद्र खानवी ऐं मां 16 ऐं 2 अरिड़हं क्लास 18 दर्जा पढ़ियल आहियां पर मुंहिंजा मार्क्स केतिरा ईंदा हुया गणित में यानी मैथ्स में मूंखे 9 मार्क्स मिलिया मां फेल थी वियो मूंखे नौकरी न मिली अंग्रेजी में मूंखे सिर्फ 33% मिलिया पास थी वियो मुंहिंजे टपो ॾेई बराबर पर अॼु सरकारी नौकरी न मिली पर मां रोटी कीअं खाईंदो आहियां कमाए करे लिखी करे मां फेल थी वियुमि मार्क्स न मिलिया मूंखे 18 दर्जा में पढ़ियो आहियां नौकरी भी न मिली पर लिखण सां मूंखे हाँ लिखत आहियां किताब लिखिया आहिनि पर कीअं लिखिया आहिनि मां तो पास भी न थी सघियमि पूरी तरह सां फेल थींदे थींदे पास न 8 में फेल थियमि 10 में फेल थियमि बराबर पर मां लिखां तो मुंहिंजो अखबार वारा भी छापनि था लिखियल छो जो मां सिंधीअ में लिखंदो आहियां इहो तव्हांखे फ़ाइदो ॿुधायां थो अगरि मां सिंधीअ में न लिखां हा त मूंखे न त रोटी मिली सघे हा ऐं न मां इहो चई सघां हा भई हा मां लिखंदो आहियां मुंहिंजो किताब छपियल आहे या मुंहिंजे अखबार में बि छपंदो आहे कुझु त सिंधीअ में लिखियमि त अखबार वारनि चयो भई सिंधीअ में लिखंदो आहे दाल भाई मां हिंदीअ में बि अची लिख त मूंखे वंज मिली वंज छा चवंदो आहे चांस मौको अवसर वंज मिली वियो मूंखे और मां उन्हीं में त तव्हां सिंधी सिखंदव न सभिनी खां वॾो फ़ाइदो इहो थींदो तव्हांजी पंहिंजी सुञाणप स्पेशल थींदी तव्हांजे घर जो नालो वधंदो तव्हां बीकानेर में रहो था त बीकानेर में सिंधी समाज जो नालो रोशन थींदो ऐं पोइ तव्हां बि स्टेज ते बीह करे सभिनी खे चई सघंदव क्या आप सिंधी सीखना चाहते हैं आइए हम सिखाते हैं यानी जेके सिंधी न आहिनि उन्हनि खे बि सिंधी सेखारण जे लाइ प्रोत्साहन प्रेरित करो तव्हांजो कमु जेको आहे उहो इहो आहे त तव्हां सिर्फ़ु ॻाल्हायो ऐं सिंधीअ खे जेके अखर ॿिया आहिनि उन्हनि खे सिखण जी कोशिशि करे स्कूल में सिंधी कोई भी गीत डांस पेश करे इनाम नए क्लास ताईं तव्हां इहो कमु करो त सम्झो साईं जी सभिनी खां वॾी सेवा आहे तव्हां साईं जा भॼन बि सिखो था आरती बि सिखो था इहा सभिनी खां वॾी ॻाल्हि आहे तव्हां सभिनी खे वाधायूं ऐं तव्हां अॻिते वधो इहो मुंहिंजी